खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया जोडो खां। जोडो में कमर ज़मान भट्टी स्काई कंप्यूटर अकेडमी की इब्तिदाई तकरीब मुनक़िद कई वई। मेन स्टेशन रोड वटि ज़रीना मार्केट में जे नई बिल्डिंग के क़ाइम अकेडमी जो इब्तिदा कमर ज़मान भट्टी की वालदा रिबन काटे कयो। तकरीब में साईं नारायण दास चौहान, अयूब कायम खानी, इसाक सागर भट्टी, सुरेश कुमार, मोहम्मद इकबाल राजपूत, आदिल कमरानी समेत शहर के मुअज़्ज़िज़ीन शिरकत कई। मीडिया से ॻाल्हाईंदे अकेडमी के ऑनर कमर ज़मान भट्टी ॿुधायो त अकेडमी में शागिर्दनि के कंप्यूटर में DIT, CIT ऐं ॿिया मुख़्तलिफ़ कोर्स कराइण सां गॾोगॾु शागिर्दनि लाइ कंप्यूटर की सिख्या लाइ फीमेल टीचर मुक़ररु कई वई आहे ऐं शागिर्दनि खे ट्यूशन समेत नवां कंप्यूटर पार्ट्स, लैपटॉप, प्रिंटर मरम्मत, रीफिलिंग, रंगीन फोटो स्टेट जो कम, मुख़्तलिफ़ जॉब्स लाइ ऑनलाइन अप्लाई करण, डोमिसाइल, PRC, स्टाम्प पेपर, स्कूलन जा कम जीअं त पेपर कंपोजिंग, मीरपुर ख़ास बोर्ड जा कम जंहिंमें इंटर मैट्रिक जो पको पासिंग सर्टिफिकेट या मार्कशीट समेत यूनिवर्सिटीज़ ट्रांसक्रिप्ट डिग्री भी घुराए ॾिनी वेंदी, जॾहिं त कंप्यूटर सां लाॻापियल केतिरा ई कमकार रिआयत ऐं तसल्लीअ सां कया वेंदा।